असांजो पाण में इहो मुतहद थियो त असीं माना डेड बॉडियूं जेके असीं वापसि खणूं था ऐं असां 1 बजे ऐलान कयो निमाज़ जो। हाणे वरी असांखे उहे ई जा जेके वारस आहिनि चवनि था अमीन जे फिरियाद तां फिरो था त असीं पाण तां मुंहुं ॾियूं ऐं भले भॼी वञो घर त असीं चऊं था उनखां गॾु न असीं पोइ कोन जीअं उहे चवंदासीं हाणे उहे कंदासीं। हाणे वारसनि जे पोयां आहियूं असांजी हाणे पहिरियां असां उनखे पाण में कयो पर हाणे वारसनि जी मर्ज़ी आहे थी आहे त असांजा भले हिते हाणे ख़राबु थी किना हाणे रूह त वियो हलियो जेको उनजो शहादत उन्हनि खे मिली वई आहे। हाणे भला हीअ हिकिड़ी मिटी आहे हिकिड़ो हुनजी मिटी इंसानु थींदो पर हुननि जो जेको हुननि जी माइटनि जी जेका असांखे जेको चयो वियो आहे जे अव्हां तव्हां फिरियादी भाड़िया थियो त मां करे घर वेही रहो त उन मुताबिक़ असां वकील बि आया आहिनि हाई कोर्ट जा ॿाहिरि जा वकील आया आहिनि पर माना हाणे तव्हांजो लाश पिया हूंदा लाश जे थी माइट जे चवंदा हींअर चवंदा हींअर उनखां गॾु हूंदासीं जे चवंदा त असीं रखंदा आहियूं असीं उन्हनि खां गॾु ऐं फिरियाद जेको हू चवंदा त फिरियाद जंहिं ते हू ई चवंदा ऐं जंहिं ते असांखे बीहारींदासीं बीहण लाइ तयारु आहियूं। ठीकु आहे माना हाणे तव्हां पंहिंजो फ़ैसिलो वारसनि जे करे वापसि पिया करियूं ऐं इhtजाज तो जारी रहंदो बिल्कुलु ऐं थी सघे जा असीं माइटनि खां सलाह मशवरो कयूं थी इन खां अॻिते असीं रिज़ल्ट अॻिते जो सोचूं इहो माइटनि जा इशारा आहिनि अॻिते असांजो उनजो लॻो पियो आहे प्रोग्राम क़यादत खां लॻो पियो आहे थी सघे असीं अञा अॻिते लाइ सोचूं पर जे माइट जा चवंदा वारस चवंदा असां कंहिंजे खून जो मसइलो असीं कंहिंजो कसम सां हुनजो हिकिड़े वारे जे दाणी जे बराबरि जो असीं माना हुनजो को का बि शइ उनखे माना ख़तमु करण लाइ या का ऑफर अचे या का बि ॻाल्हि थिए उन ते असीं कोन वेंदासीं इहो हर हिकु तव्हां फ़ैसिलो वापसि वठो लाश हिते हूंदा ऐं धरणो भी जारी रहंदो इंशाल्लाह जी माइट चंदा जी दोस्तों आपने सुना कि ठीक है ओके आप देख सकते हैं कि अब फिदा ने ये दोबारा जो एक फैसला था कि लाशें दफनाएंगे लेकिन अब बुरसा के मुताबिक कि लाशें भी यहीं पड़ी रहेंगी कोई जनाजा नमाज भी फिल वक्त नहीं होगा। और ये ताज़ा तरीन अपडेट एक मतलब फिर सांगड़ धड़ने की रिपोर्ट ये है कि एक पहला फैसला आया था कि लाशें दफन की जाएंगी लेकिन अब लाशें दफन से इनकार कर दिया गया है लाशें यहीं पड़ी रहेंगी। ये कहना है फिदा चूने जो और उनके जो यहाँ पर जो उनकी लाशें उनके वर्सा का। ताज़ा तरीन अपडेट मेरा सांगड़ पेश से।